Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. हुकूमत ऐं पाबंदी पयल तंज़ीम TLP विच में रात जो थियल ॻाल्हियूं नेठ कामयाब। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां TLP जे मुतालबे ते फ्रांसीसी सफ़ीर जी मुल्क बदिरीअ लाइ क़ौमी असम्बलीअ में अॼु ठहराव पेश करण जो ऐलान। TLP तरफ़ां बि सॼे मुल्क में धरना ख़तमु कया वेंदा। ॻाल्हियुनि बाद वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रहंदो। TLP जे माण्हुनि जा नाला 4th शेड्यूल मां बि कढिया वेंदा। फैज़ाबाद में जेको कुझु थियो उन जूं हक़ीक़तूं तल्ख़ आहिनि, असांखे उन मां सबक़ सिखणु घुरिजे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त अवाम आॾो हक़ीक़तूं रखण जो वाहिद तरीक़ो ट्रुथ कमीशन आहे। हुकूमत खे ॻाल्हियूं ई करणियूं हुयूं त TLP खे कहिड़े बुनियाद ते कलअदम करार ॾिनो वियो। नामूस रिसालत जे हसास मामले ते बि हुकूमत नाअहली ऐं ग़फ़लत जो मुज़ाहिरो कयो। पाकिस्तान न त पाणी जी रांदि जी सट नथो सही सघे। नवाज़ी अॻवान अहसन इक़बाल चयो आहे त इमरान ख़ान हक़ीक़तूं टोड़े मरोड़े अवाम आॾो पेश कयूं। सलमान रुश्दी जो किताब 1988 में शाया थियो ऐं नवाज़ शरीफ़ 1990 में वज़ीर आज़म थियो हो। हिन वक़्तु मामला हल करणु घुरूं था ऐं उमेद त संबूरियूं धुरियूं ॻाल्हियुनि ज़रिए मसइले जो हल कढंदियूं। हुकुमरान पाण खे अकुले कुल सम्झनि था। असां चऊं था त वेही ॻाल्हियूं कयो, पर हुकुमरान ॻाल्हियूं करण लाइ तयारु न आहिनि। आर्मी चीफ जी कोशिशुनि बावजूदि हुकूमत कश्मीर मसइले ते अपोज़िशन सां ॻाल्हियूं न कयूं। पीपल्स पार्टी MLA ख़ुर्शीद शाह चयो आहे त कंहिं जमात ते पाबंदी लॻाइणी आहे त इहो मामिलो असेंबलीअ में आंदो वञे। 32 सालनि जे करियर में अहिड़ी बदतरीन पार्लियामेंट कॾहिं न ॾिठी आहे। पार्लियामेंट खे मच्छी मार्केट बणायो वियो आहे, उते सेलर्स वेठा आहिनि। वफ़ाक़ी इंफॉर्मेशन वज़ारत शहरनि जी डेटा चोरी थियण वारे केस ते सिंध हाई कोर्ट में जवाब जमा कराए छॾियो। जवाब में चयो वियो आहे त डेटा प्रोटेक्शन जे हवाले सां कानून मौजूदु आहे। ज़ाती डेटा महफ़ूज़ बणाइण लाइ आलमी कानून जी रोशनीअ में अलॻि कानून ठाहिण जी ज़रूरत आहे। कानून लाइ तयारु थियल मुसविदो नज़रसानी जे मरहले में आहे। उन बाद बिल कानून ऐं इंसाफ़ वारी वज़ारत ॾांहुं उमाणियो वेंदो। ऐं नवदेरो वेझो घर मां चोरीअ जी कोशिश, चोरनि जी फायरिंग में घर धणी क़तल। ॻोठ शेरामपुर में चोरनि जी फायरिंग में घर धणी मोहम्मद अली जरवार मारिजी वियो। इतला ते हद जी पुलिस पहुची लाश तहवील में वरितो। नवदेरो इस्पताल मुंतक़िल। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अव्हांखे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स मां ॾिठियूं, तफ़सीली ख़बरुनि सां गॾु हाज़िर थियूं था।